اللہ جی نعمتوں جو انعام رمضان۔ اعوذ باللہ من الشیطان الرجیم، بسم اللہ الرحمن الرحیم۔ الحمد للہ رب العالمین، وصلی اللہ علی محمد وآلہ الطیبین الطاہرین۔ اما بعد فقد قال سبحانہ وتعالی فی القرآن الحکیم والقرآن المجید وقول الحق۔ بسم اللہ الرحمن الرحیم۔ وَإِذِ ابْتَلَىٰ إِبْرَاهِيمَ رَبُّهُ بِكَلِمَاتٍ فَأَتَمَّهُنَّ قَالَ إِنِّي جَاعِلُكَ لِلنَّاسِ إِمَامًا قَالَ وَمِنْ ذُرِّيَّتِي قَالَ لَا يَنَالُ عَهْدِ الظَّالِمِينَ۔ ناظرین السلام علیکم ورحمۃ اللہ۔ ناظرین، ہن ماہ مبارک رمضان جہاں جے ہن پروگرام فضائل رمضان جے اج اسانجو جو ہن پروگرام جو موضوع ہے وہ ایک ہی ماہ مبارک رمضان کے حوالے سے جہاں تاریخ تے مولا علی بن ابی طالب علیہ السلام جی شہادت ہے، انہی حوالے سے اج اسانجو موضوع علی یعصب المؤمنین علیہ السلام ہے۔ یعنی علی یعصب المؤمنین، علی مومنن جو پیشوا ہے، یعصب یعنی پیشوا کے امام کے رہبر کے چیبو۔ تو ناظرین، یہ جیکو ماہ مبارک رمضان ماہ فضیلت خداوند عالم جو مہینو جہاں کے شہر اللہ چے تو ونے، یعنی اللہ جو مہینو تو چے تو ونے، ہن ماہ مبارک میں خداوند عالم کچھ خصوصی ڈینہ رکھیا ہیں، جیاں شب قدر جی رات ہے، یا ہن ماہ مبارک رمضان میں نزول قرآن ہے، یا نزول آسمانی جے کتب ہیں انہن جو نزول ہے۔ ناظرین، ہن مبارک مہینے میں ایک ڈینہ اہڑو ہے جہاں میں وسیع پیغمبر ولی خدا علی بن ابی طالب علیہ السلام جی شہادت جو ڈینہ ہے، جیکو ڈینہ ایک ہی ماہ مبارک رمضان سا منسوب ہے، جیکو اساں سبنی مومنن مسلمانن وٹ ماہ مبارک رمضان جے حوالے سے بدھایو تو ونے تا 19 ماہ مبارک رمضان 40 ہجری میں مولا علی علیہ السلام کے تلوار ہئی وئی جہاں ساں ضربت لگی، ان جی وجہ سے مولا زخمی تھی پیا، مولا جو سر شگافتہ تھی پیو، ان کا بعد میں 3 ڈینہن کا بعد میں مولا جی رحلت تھی ہے۔ تو ناظرین، ہتے جو اسانجو علی یعصب المؤمنین موضوع ہے، مولا امیر المؤمنین کے بارے میں۔ ہن رمضان جو برکتن رحمتن جو مہینو ہے، ہن مہینے میں اساں ایک خاص موضوع تے ڳالھائیندا ہلوں تھا، جیکا ماں تاں ساموں ہکڑی آیت سورہ بقرہ جی بیان کئی ہے، جنہیں میں خداوند عالم ارشاد فرمائے تو وَإِذِ ابْتَلَىٰ إِبْرَاهِيمَ رَبُّهُ بِكَلِمَاتٍ فَأَتَمَّهُنَّ، یعنی حضرت ابراہیم کے پروردگار عالم کچھ امتحانن میں آزمایو، جڏहिं انہن امتحانن میں حضرت ابراہیم کامیاب تھا تن، جڏहिं انہن امتحانن کھاں ٹپی تھا ونن تا خداوند عالم اگتے ارشاد فرمائے تو تا قال انی جاعلک للناس اماما۔ خداوند عالم سورہ بقرہ جی آیت نمبر 124 میں ارشاد فرمائے تو تا اے ابراہیم، جیکے ماں تو کے امتحان ڈنا، انہن امتحانن میں تو کامیاب تھی وے، ہانے ماں تو کے امامت جو رتبو ڈیاں تو۔ تو ناظرین، ڈسندا ہلوں تا ہی امامت جو رتبو ابراہیم جکو خدا جو نبی آئے، خدا جو رسول آئے، ان کے خداوند عالم امامت جو رتبو تڏहिं تو عطا کرے جڏहिं ہو 3 امتحانن کھاں کامیاب تھی کرے گزرن تھا۔ اے 3 امتحان کہڑا ہیں ڈسندا ہلوں تا इहो ई असांखे ख़बर पवे थी त जेको इंसान खे पंहिंजी ज़िंदगी में जेके शयूं प्यारियूं आहिनि, पहिरीं शइ इंसान खे जेका प्यारी आहे पंहिंजी जान प्यारी आहे, ऐं ॿी शइ पंहिंजी औलाद, टी शइ पंहिंजो माल। इंसान पंहिंजी औलाद लाइ पंहिंजे माल खे बि क़ुर्बान कंदो आहे ऐं पंहिंजी औलाद ते पंहिंजी ज़िंदगी खे बि क़ुर्बान कंदो आहे। त नाज़रीन, ही हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जेके 3 इम्तिहान ॾिना، उहे ॾिसंदा हलूं त 3 इम्तिहान कहिड़ा आहिनि
ऐं ख़ुदावंद आलम उन्हनि टिनिनि इम्तिहाननि में हज़रत इब्राहिम खे कीअं आज़मायो आहे। जॾहिं असां तारीख़ जा औराक वराए करे ॾिसंदा आहियूं त असांखे ख़बर थी पवे ऐं क़ुर मजीद जी हिन आयत मां असांखे इहो वाज़े ख़बर थी पवे त ख़ुदावंद आलम कुझु इम्तिहाननि मां इब्राहिम खे गुज़ारियो। कुझु इम्तिहाननि मां जॾहिं इब्राहिम पास थी वियो, उन्हनि मां टपिी वियो, उन्हनि आज़माइशनि खां गुज़री वियो, त उते ख़ुदावंद आलम फरमाए थो क़ाल इन्नी जाइलुक लिन्नासी इमामा, यानी ख़ुदावंद आलम चयो त मां तोखे मुक़ररु थो कयां माण्हुनि जे लाइ इमाम। त नाज़रीन, हिते ख़ुदावंद आलम सां वरी मुख़ातिब थिए थो ख़ुदा जो नबी हज़रत इब्राहिम, जंहिंखे असां ख़लीलुल्लाह चवंदा आहियूं। ख़लील चवंदा आहिनि दोस्त खे, ऐं ख़लीलुल्लाह यानी अलाह जो दोस्त। ख़लीलुल्लाह पंहिंजे ख़ुदा सां मुख़ातिब थी करे छा थो चवे त परवरदिगारा, तूं माण्हुनि जो मूंखे इमाम मुक़ररु थो करीं, पर मुंहिंजे नस्ल मां, मुंहिंजे ख़ानदान मां बि छा तूं इमाम मुक़ररु कंदे। त उन वक़्तु ख़ुदावंद आलम ही इरशाद फरमाए थो क़ाल ला यनालु अहद ज़ालिमीन, त मुंहिंजो उहिदो ज़ालिमनि जे लाइ न आहे। त ख़ुदावंद आलम हिन आयत में इहो वाज़े करणु था चाहिनि त जेको बि अगरि तुंहिंजे नस्ल मां इब्राहिम ज़ालिम निकिरंदो, मां ही इमामत वारो रुतबो उनखे न ॾींदसि। जेको तुंहिंजे नस्ल मां तो वांगुरु बणिजी करे निकिरंदो, जीअं इब्राहिम ख़लीलुल्लाह बणिजी करे निकितो आहे, त उनखे इमामत जो रुतबो मिलियो आहे। जॾहिं इब्राहिम इहे टई इम्तिहान पास कया आहिनि, टिनी आज़माइशनि मां गुज़री वियो आहे, त अलाह ताला इब्राहिम खे इमामत जो रुतबो थो अता करे। त नाज़रीन, ॾिसंदा हलूं त उहे टई इम्तिहान कहिड़ा आहिनि। टिनी इम्तिहाननि खे वाज़े करण खां पहिरियां मां तव्हांजे ख़िदमत में हिकिड़ी हदीस रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿुधाईंदी हलां। त रसूल ख़ुदा इरशाद फ़रमाइनि था कंहिंजे बारे में, मौला अली अलैहिस्सलाम जे बारे में, ऐं पंहिंजे उन वसियनि जे बारे में जेके मौला रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नस्ल मां ईंदा। किताब यनाबियल मवद्दत जे सिफ़ो नंबर 445 में ख़ुदा जो हबीब रहमत लिल आलमीन इरशाद फ़रमाए थो त क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना सय्यदुन नबिय्यीन। ख़ुदा जो हबीब इरशाद थो फ़रमाए त मां सैयद आहियां नबियनि जो, मां सरदार आहियां नबियनि जो। व अलीयुन सैयदुल वसिय्यीन, ऐं अली वसियनि जो सरदार आहे। वरी अॻिते ख़ुदावंद आलम जो हबीब फ़रमाईंदो थो वञे व इन औसियाई मिन बअदी इस्ना अशर वसियन अव्वलुहुम अली इब्न अबी तालिब व आख़िरुहुमुल क़ाइम। त नाज़रीन, ही जेका हदीस आहे किताब यनाबी अल मवद्दत जे सिफ़ो नंबर 445 में, उन में रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमाइनि था त मां नबियनि जो सरदार आहियां ऐं वसियनि जो सरदार अली इब्न अबी तालिब आहे। वरी अॻिते पैगम्बर फ़रमाईंदा त अलबत्ता मुंहिंजे वसियनि जी तइदाद 12 आहे। जेके मुंहिंजा वसी थींदा उन्हनि जी तइदाद 12 आहे। उन्हनि वसियनि में वरी तारुफ़ कराए ॿुधाइनि था पैगम्बर अकरम ख़ुदा जो हबीब, जंहिंजे बारे में सूरह नज्म में परवरदिगार आलम फ़रमाए थो त ही मुहम्मद कुझु नथो ॻाल्हाए सवाइ उन जे त मां हिन ते जेको वही कयां। उहो पैगम्बर ख़ुदा जो छा थो फ़रमाए थो त उन्हनि 12 वसियनि में पहिरियों जो वसी अली आहे, ऐं उन्हनि में आख़िरी क़ाइम आहे। क़ाइम मुराद इमाम महदी अजल अल्लाह ताला फ़रजो शरीफ़ आहिनि। त नाज़रीन, तव्हांजे ख़िदमत में ॿुधाईंदी हलां त पैगम्बर अकरम जिन्हनि वसियनि जो, जिन्हनि इमामनि जो तारुफ़ पंहिंजी ज़िंदगी में कराए विया आहिनि, त पैगम्बर इहो ॿुधाए विया आहिनि त मूंखां बाद में 12 वसी आहिनि। मां नबियनि जो सरदार आहियां, अली वसियनि जो सरदार आहियां, ऐं 12 जेके वसियूं आहिनि उन्हनि में पहिरियों जेको वसी आहे, पहिरियों जेको इमाम आहे उहो अली आहे, ऐं आख़िरी वसी ऐं इमाम क़ाइम हुज्जत ख़ुदा आहे। त नाज़रीन, असां पंहिंजे मौज़ू ॾांहुं हलंदा हलूं त असां जंहिं ॻाल्हि ते बहस कयूं पिया, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे जॾहिं ख़ुदावंद आलम इम्तिहानात मां गुज़ारियो, उहे कहिड़ा इम्तिहानात? 3 इम्तिहानात। उन्हनि मां पहिरियों इम्तिहान माल जे ज़रिए सां, ॿियो इम्तिहान औलाद जे ज़रिए सां, ऐं टियों इम्तिहान जान जे ज़रिए सां। छो जो इंसान खे पंहिंजे ज़िंदगी में इहे 3 शयूं वधीक प्यारियूं हूंदियूं आहिनि। इहे 3 शयूं इंसान औलाद जे लाइ माल खे क़ुर्बान थो करे, ऐं औलाद ते पाण खे क़ुर्बान थो करे छॾे।
सॼी ज़िंदगी इंसानु पंहिंजे लाइ सोचे थो, पंहिंजी औलाद लाइ, पंहिंजे माल लाइ, ऐं उन्हनि जो ख़्यालु रखंदो आहे, पंहिंजी सिहत जो, पंहिंजी जान जो, पंहिंजे औलाद जो ऐं पंहिंजे माल जो ख़्यालु रखंदो आहे। पर ॾिसूं था त ख़ुदावंद आलम इन्हनि टिनी क़ीमती शयुनि में हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे कीअं था आज़माइनि। त नाज़रीन ॿुधाए थो वञे, तारीख़ जे किताबनि में मिले थो, जॾहिं ख़ुदावंद आलम जिब्राईल अलैहिस्सलाम खे हुकुम ॾिनो त ऐं जिब्राईल ही जेको इब्राहीम आहे मुंहिंजो खलील आहे, मुंहिंजो दोस्त आहे, त जिब्राईल अलैहिस्सलाम फरमाइनि था त परवरदिगारा ही खलील तुंहिंजो कीअं आहे, ही तुंहिंजो दोस्त इब्राहीम कीअं आहे। त उन वक़्तु परवरदिगार आलम जिब्राईल अलैहिस्सलाम खे जेके सैयदुल मलाइका आहिनि, मलाइकनि जो सरदार आहे जिब्राईल, उनखे परवरदिगार आलम हुकुम थो ॾिए त जिब्राईल तोखे इजाज़त आहे, वञ मुंहिंजे इन खलील खे आज़माए वठि, इन जी आज़माइश वठि, ॾिस त हू मूंसां केतिरी क़दुरु मुहबत करे थो ऐं केतिरे क़दुरु मुंहिंजे राह में ॾियणु पसंदि थो करे। त नाज़रीन, जंहिं इंसान सां या जंहिं शख़्स सां, जंहिं हस्ती सां, जंहिं मख़लूक सां या जंहिं जेका हस्ती हूंदी आहे उन सां इंसानु मुहबत कंदो आहे त उन जी राह में इंसानु कंहिं बि शइ खे क़ुर्बान करण खां लाराईंदो न आहे। त इब्राहीम एतिरी मुहबत करे थो ख़ुदावंद आलम सां, जो तॾहिं जिब्राईल अलैहिस्सलाम इंसानी रूप अख़्तियार करे हिकु जबल ते अचनि था, जंहिं जबल जे पासे में हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम पंहिंजूं ॿकरियूं चारनि था पिया। त उन वक़्तु हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम उते जबल जे पासे में पंहिंजे ॿकरियुनि खे चाराइनि पिया त जिब्राईल अलैहिस्सलाम इंसानी रूप में उते वेही करे ख़ुदावंद आलम जी सुठे नमूने सां तस्बीह थो करे, हिकु सुठे आवाज़ में ऐं सुठे लहजे में। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जे साम्हूं जिब्राईल अलैहिस्सलाम छा थो चवे, सुबूहुन कुद्दूसुन रब्बुना व रब्बुल मलाइकति व रूह। जॾहिं इहो ज़िक्र हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जे कननि ते पहुचे थो, हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम उन शख़्स वटि वञनि था, ॾिसनि था त उहो शख़्स वेठल आहे, उनखे अर्ज़ु था कनि त तव्हां ही मुंहिंजे ख़ुदा जो ज़िक्र कीअं करे रहिया आहियो। त उते जिब्राईल इहो थो चवे त ही सिर्फ़ु तुंहिंजो ख़ुदा न आहे, बल्कि ही मुंहिंजो ख़ुदा बि आहे। त उते इब्राहीम अलैहिस्सलाम इहो था फ़रमाइनि त ऐं शख़्स मूंखे इहो ज़िक्र ॿियो दफ़ा ॿुधाईंदे। त उन वक़्तु जिब्राईल चवे थो त मां तोखे इहो ज़िक्र ॿुधाईंदसि, पर इन जे बदिले में तूं मूंखे छा ॾींदे। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त इब्राहीम अलैहिस्सलाम ख़ुदावंद आलम जे ज़िक्र जे ॿुधण जे लाइ केतिरे क़दुरु ॾियण जे लाइ तयारु आहे। उते जिब्राईल पुछे थो त ऐं इब्राहीम, अगरि मां तोखे ख़ुदा जो ज़िक्र ॿुधायां त उन जे बदिले में तूं मूंखे छा ॾींदे। त ख़ुदा जो खलील हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम इहो फ़रमाइनि था त ऐं शख़्स, छो जो हज़रत इब्राहीम त नथा सुञाणनि त हीउ जिब्राईल आहे या फ़रिश्तो आहे, उहो त इंसानियत जे रूप में अची करे वेठो हुयो। हज़रत इब्राहीम त इंसानु सम्झी करे बीठा हुया, ऐं हज़रत इब्राहीम इहो पिया चवनि त ऐं शख़्स तोखे मां ही पंहिंजे रेवड़, पंहिंजे रिढनि ॿकरियुनि जो अधु हिसो ॾींदसि, तूं मूंखे इहो ज़िक्र ॿुधा जेको मुंहिंजे महबूब, मुंहिंजे ख़ुदा जो ज़िक्र आहे। जॾहिं उहो जिब्राईल ख़ुदावंद आलम जो इहो ज़िक्र सुबूहुन कुद्दूसुन रब्बुना व रब्बुल मलाइकति व रूह ॿियो दफ़ा दोहराए थो त इब्राहीम अलैहिस्सलाम जे अखियुनि में मोहबत जा ॻुढ़ा अची वेंदा आहिनि। यानी एॾी मोहबत आहे पंहिंजे परवरदिगार आलम सां। वरी हिकु दफ़ो इल्तिजा थो करे त ऐं शख़्स मूंखे मुंहिंजे परवरदिगार जो ज़िक्र हिकु दफ़ो ॿीहर ॿुधा। त उन वक़्तु वरी उहो जिब्राईल चवे थो त ऐं इब्राहीम मूंखे इन ज़िक्र जे बदिले में अञा छा ॾींदे। त इब्राहीम चवे थो जेके बचियल रिढूं ऐं ॿकरियूं आहिनि उन्हनि जो अधु हिसो ॾेई छॾींदसि। वरी हज़रत इब्राहीम खे उहो ज़िक्र ॿुधायो थो वञे। वरी हज़रत इब्राहीम इल्तिजा था कनि मूंखे ॿुधायो वञे ॿिए दफ़ा इहो ज़िक्र। त उहो जिब्राईल चवे थो त मूंखे अञा छा ॾींदे। त उन जॻह ते हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम इहो था फ़रमाइनि जेके बचियल रिढूं ॿकरियूं आहिनि सभई तोखे ॾेई छॾींदसि। जॾहिं इहो ज़िक्र ॿुधे थो हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम वरी ॿिए दफ़ा इल्तिजा थो करे त इहो ज़िक्र मूंखे ॿुधायो वञे। त उन वक़्तु जिब्राईल चवे थो त ऐं शख़्स ऐं इब्राहीम हाणे तो वटि कुझु रहियो ई कोन्हे, हाणे ज़िक्र ॿुधण लाइ छा ॾींदे। त उन वक़्तु ख़ुदा जो खलील, ख़ुदा जो पैगम्बर हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम छा था फ़रमाइनि। नाज़रीन ख़ुदा जो नबी फ़रमाए थो त ऐं शख़्स तोखे हिननि ॿकरियुनि ऐं रिढनि जे चारण लाइ धराइण बि खपे या न। मां तुंहिंजे लाइ धराइण थी करे इन ॿकरियुनि खे चारण लाइ बीही रहंदसि।
तूं मूंखे इहो ज़िक्र हिकु दफ़ा ॿुधा। त नाज़रीन ॾिसो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी मुहबत ख़ुदावंद आलम सां, जो पंहिंजे माल खे बि क़ुर्बान कनि था ऐं पाण खे उन्हनि जे नौकरी में ॾेई था छॾनि, सिर्फ़ु ख़ुदावंद आलम जे ज़िक्र खे ॿुधण जे लाइ। जॾहिं हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम इब्राहिम अलैहिस्सलाम खे आज़माए वरितो त हीउ ख़ुदावंद आलम सां एतिरी क़दुरु मुहबत करे थो जो पंहिंजे पूरे माल खे अता खे पाण खे बि ॿियनि जे नौकरी में ॾेई थो छॾे, सिर्फ़ु ख़ुदा जे ज़िक्र खे ॿुधण जे लाइ। त उन वक़्तु हज़रत जिब्राईल इहो थो फरमाए त वाक़ई तव्हां ख़ुदा जा खलील आहियो ऐं मां तव्हांखे आज़माइण लाइ आयो हुअसि त ॾिसां त तव्हांजी केतिरी मुहबत आहे अलाह सां, तव्हां अलाह खे केतिरी क़दुरु दोस्त रखंदा आहियो जो अलाह तव्हांखे खलील जो लक़ब ॾिनो आहे। त नाज़रीन हीअ आहे खलील ख़ुदा, जेको अलाह जो दोस्त आहे, अलाह जे राह में केतिरो थो ॾिए। अञा एसि ताईं न, हीअ त माल जे ज़रिए सां इम्तिहान हुयो, हीअ माल जे ज़रिए सां आज़माइश हुई, पर ॾिसंदा हलूं त ख़ुदावंद आलम हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ते ख्वाब जे ज़रिए वही थो करे, ख्वाब जे ज़रिए वही थो करे। ऐं छा थो फरमाए परवरदिगार आलम फरमाए थो, ऐं इब्राहिम तूं पंहिंजी क़ीमती मां क़ीमती शइ मुंहिंजे राह में ॾे, जेका तोखे घणी मां घणी प्यारी हुजे, तोखे जेका वणंदड़ हुजे। ऐं ॾिठो थो वञे त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे औलाद न पियो थिए त बीबी हाजिरा सां जॾहिं हज़रत इब्राहिम शादी कई त पोइ जनाब इस्माइल सिकी लधो ॿार थी करे पैदा थिया। त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं ख़्वाब खां बेदार थियनि था ऐं उन वक़्तु ॾिसनि था त ख़ुदावंद आलम जी वही नाज़िल थी आहे, ख़ुदा जो हुकुम आयो आहे, मां हाणे ॾिसां त पंहिंजे क़ीमती शयुनि मां मूंखे जेका प्यारी शइ आहे इस्माइल आहे। त उन वक़्तु हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम इहो ई फरमाइनि था त ऐं इस्माइल ख़ुदावंद आलम जो हुकुम आयो आहे त पंहिंजी क़ीमती शइ, पंहिंजी प्यारी शइ मुंहिंजे राह में क़ुर्बान कर। त इस्माइल अलैहिस्सलाम इहो ई फरमाइनि था त बाबा जेको ख़ुदा जो हुकुम आहे तव्हां उन ते अमल कयो। त नाज़रीन ॾिसंदा था हलूं त हज़रत इब्राहिम पंहिंजे पुट खे हेठि सुम्हारे था छॾनि ऐं पंहिंजे अखियुनि जे मथां पटी ॿधे करे छुरी हथ में खणनि था। जॾहिं छुरी हलाइनि था त इब्राहिम जे कननि में नसनि जे कटण जो आवाज़ बि अचे थो, यानी हिकु पीउ थी करे पंहिंजे पुट जे गले ते छुरी हलाइनि था। जॾहिं उहा अखियुनि तां पटी लाहिनि था त उन वक़्तु ॾिसनि था त इब्राहिम जो इस्माइल कोन्हे बल्कि उते हिकु रिढ ज़िबह थियलु आहे। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त ख़ुदावंद आलम इन आज़माइश में, औलाद जी आज़माइश में, इम्तिहान में आज़माइण पियो चाहे इब्राहिम खे त इब्राहिम ॾिसां त मुंहिंजे राह में पंहिंजी औलाद खे ॾेई सघे थो या नथो ॾेई सघे। त जॾहिं इन इम्तिहान में बि इब्राहिम अलैहिस्सलाम कामयाबु थी विया त पोइ हिकु अञा वधीक वॾो इम्तिहान अचे थो साम्हूं, हिकु वॾी आज़माइश अचे थी। ख़ुदावंद आलम जो हुकुम थो अचे ऐं इब्राहिम वञ इहे जेके बुत पिया आहिनि खाना काबा में इन्हनि सभिनी खे टोड़े छॾ। त इब्राहिम चवंदा परवरदिगार जेको तुंहिंजो हुकुम। जॾहिं इब्राहिम ख़ुदा जे हुकुम खे मञनि था, पर छा आहे ख़ुदावंद आलम इहो बि ॿुधाए थो इब्राहिम अगरि इन बुतनि खे टोड़ींदे त उन जे एवज़ में तूं क़त्ल करे कयो वेंदे, तोखे माण्हू मारे छॾींदा, छो जो बुत उन्हनि जा ख़ुदा आहिनि, उहे पंहिंजे ख़ुदानि जे लाइ तोखे मारींदा। त उन वक़्तु हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमाइनि था त परवरदिगार जेको तुंहिंजो हुकुम, जंहिंमें तुंहिंजी रिज़ा। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं उहे बुत टोड़नि था ऐं नमरूद जे हुकुम सां जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे बाह में उछलाइण जो हुकुम ॾिनो थो वञे, छाजे करे जो इब्राहिम बुत टोड़िया आहिनि, इन जी सज़ा में इब्राहिम खे बाह में उछलायो वञे। ऐं बाह कहिड़ी, जेका वॾी बाह ॿारी पई वञे, उन में घणियूं काठियूं विझी वियूं ऐं मुंजनीक जे ज़रिए सां हज़रत इब्राहिम खे परे खां उछलायो थो वञे। जॾहिं इब्राहिम खे उन मुंजनीक जे ज़रिए सां उछलायो थो वञे त उन वक़्तु जनाब जिब्राईल अलैहिस्सलाम नाज़िल थियनि था ऐं जिब्राईल इहो ई पुछनि था त ऐं इब्राहिम तुंहिंजी काई हाजत आहे? त उन वक़्तु ख़ुदा जो पैगम्बर, ख़ुदा जो नबी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमाइनि था त ऐं जिब्राईल तोसां हाजत न आहे, मुंहिंजी हाजत ख़ुदा सां आहे। त जिब्राईल पुछे थो त ऐं इब्राहिम जेका तुंहिंजी हाजत आहे मूंखे ॿुधा त मां ख़ुदा वटि खणी वञा। त इब्राहिम फरमाए थो त खणी वञण जी ज़रूरत न आहे, मुंहिंजी हाजत इहा ई आहे जो परवरदिगार आलम मुंहिंजे हिन हालत खे ॾिसे थो पियो। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम इन आज़माइश मां बि कामयाबु थी था वञनि। जॾहिं हज़रत इब्राहिम खे उन बाह में उछलायो थो वञे, उहा बाह ख़ुदावंद आलम जे हुकुम सां थधी थी वञे। इन बाह में इब्राहिम उछलाया विया, उहा बाह थधी थी वई आहे।
त उन वक़्तु हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं इन्हनि टिनी आज़माइशनि खां कामयाबु थी विया, कहिड़ियूं कहिड़ियूं आज़माइशूं? हिकिड़ी आज़माइश माल जे ज़रिए सां, उन में कामयाबु थी विया, ॿी आज़माइश औलाद जे ज़रिए सां, ऐं टी आज़माइश जेका हुई उहा जान जे हवाले सां। इन्हनि टिनी आज़माइशनि में ख़ुदा जो नबी पैगम्बर इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं इन्हनि में कामयाबु थी था वञनि त उन वक़्तु परवरदिगार आलम इहो थो फरमाए त क़ाल इन्नी जाइलुका लिन्नासी इमामा, ख़ुदावंद आलम फरमायो त मां तोखे मुक़ररु थो कयां, मां तोखे मुअयन थो कयां माण्हुनि जे लाइ इमाम। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त हिन आयत में परवरदिगार आलम छा थो फरमाए? व इज़्तला इब्राहीम, जॾहिं मुब्तला कयो इब्राहीम खे रब्बुहू, उन जे रब, बे कलिमातिन, कुझु कलमनि जे ज़रिए सां, कुझु इम्तिहाननि जे ज़रिए सां, कुझु आज़माइशनि जे ज़रिए सां, फ़अतम्महुन, त पोइ इब्राहीम उन्हनि में कामयाबु थी थो वञे। त परवरदिगार आलम छा थो फरमाए त इब्राहीम मां तोखे इमाम थो मुक़ररु कयां, मां तोखे माण्हुनि जो ख़लीफ़ो थो मुक़ररु कयां, उन्हनि ते इमाम थो ऐं पेशवा थो मुक़ररु कयां। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त इब्राहीम ख़ुदा जो नबी आहे, ख़ुदा जो पैगम्बर आहे, उहे टई आज़माइशूं ॾेई करे हुनखे इमामत जो रुतबो थो मिले। ख़बर पवे थी त इमामत हिकु अहिड़ो दर्जो आहे, हिकु अहिड़ो रुतबो आहे जंहिं ताईं पहुचण जे लाइ नबियनि खे इन्हनि आज़माइशनि खां गुज़रणो थो पवे। ऐं जेका मां तव्हांजे ख़िदमत में हदीस ॿुधाई जंहिंमें रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो था फरमाइनि त मां नबियनि जो सरदार आहियां ऐं अली वसीअनि जो सरदार आहे, ऐं मुंहिंजा 12 वसी आहिनि, उन्हनि मां पहिरियों वसी मुंहिंजो अली आहे, त आख़िरी वसी अल क़ाइम आहे। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त इमाम अली अलैहिस्सलाम जेके असांजे 12 इमामनि मां पहिरियों इमाम आहे, उहो इमामत जो रुतबो मौला अली अलैहिस्सलाम खे, जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे ॾिसूं था त इमामत जो रुतबो आज़माइशनि सां मिले थो। आहे ख़ुदा जो नबी, आहे ख़ुदा जो पैगम्बर, ख़ुदा जो पैगाम पहुचाए थो ॿियनि ताईं, पर इमामत हिकु अहिड़ो दर्जो आहे जेको ख़ुदावंद आलम नबियनि खे बि आज़माइशनि खां पोइ थो ॾिए। पर अली उहा वाहिद हस्ती आहे जेको इमामनि में पहिरियों इमाम आहे, जंहिंखे रुतबो ख़ुदावंद आलम इहो इमामत जो पहिरियां खां ई ॾेई छॾियो आहे। त नाज़रीन हीअ अली अलैहिस्सलाम आहिनि जेके इमाम अव्वल आहिनि, जेके यासूबुल मुमिनीन आहिनि, जेके मोमिननि जा पेशवा आहिनि, जंहिंजे बारे में रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था अंत सिद्दीक़ु। अली अलैहिस्सलाम जे बारे में पैगम्बर अकरम छा था फरमाइनि त अंत सिद्दीक़ुल अकबरु व अंतल फारिकुल लदी युफर्रिकु बैनल हक़्क़ि वल बातिली व अंत यासूबुल मुमिनीन वल मालु यासूबुल काफ़िरीन। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त हिन यनाबियल मवद्दत किताब जे सिफ़ो नंबर 73 में परवरदिगार आलम जो हबीब रहमतुल आलमीन छा थो फरमाए? अली जे बारे में इरशाद करे थो, पैगम्बर अकरम फरमाए थो त या अली, तव्हां ई सिद्दीक़ अकबर आहियो, यानी तव्हां ई सचार आहियो, वॾनि मां वॾो सचार आहे अली तूं आहीं, ऐं तव्हां ई हक़ ऐं बातिल जे दरमियान फ़र्क़ु करण वारा आहियो। यानी हक़ छा आहे, सच छा आहे, ऐं बातिल कूड़ छा आहे, उन्हनि ॿिन्ही जे दरमियान में फ़र्क़ु करण वारो अली आहे। इहो ख़ुदा जो हबीब ॿुधाए रहियो आहे। त नाज़रीन अॻिते ख़ुदा जो हबीब छा थो फरमाए? ऐं अली तव्हां ई आहियो मोमिननि जा पेशवा या असूबुल मुमिनीन, यानी मोमिननि जो पेशवा केरु आहे? अली आहे। इमाम अल मुत्तकीन बे केरु आहे? अली आहे, यानी मुत्तकीन जो इमाम ऐं मोमिननि जो पेशवा अमीर अल मुमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम आहिनि। वरी अॻिते पैगम्बर अकरम फरमाइनि था जॾहिं त काफ़िरनि जो पेशवा केरु आहे? काफ़िरनि जो पेशवा उन्हनि जो मालो दौलत आहे, ऐं मोमिननि जो पेशवा या असूब पेशवा केरु आहे? अली अलैहिस्सलाम आहे। त नाज़रीन हीउ जेको असांजो पहिरियों इमाम, जंहिंजे बारे में असांखे रवायतुनि में मिले थो त हीउ इमाम अव्वल आहे, हीउ रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वसी ऐं जानशीन आहे, जंहिंजे बारे में रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली जी फ़ज़ीलतुनि जे बारे में इहो ई था फरमाइनि त ऐं अली, ख़ुदा खे मुंहिंजे ऐं तुंहिंजे अलावा केरु नथो सुञाणे। यानी पैगम्बर पंहिंजो रुतबो ऐं अली जो रुतबो वाज़े कंदे ॿुधाइनि था त ऐं अली, तुंहिंजो रुतबो ऐं मुंहिंजो रुतबो केरु नथो सम्झे सवाइ अलाह जे।
ऐं अली ख़ुदा खे मुंहिंजे ऐं तुंहिंजे सिवा केरु नथो सुञाणे। परवरदिगार आलम खे अली ओ मोहम्मद खां अलावा केरु सम्झी केरु सुञाणे नथो सघे। वरी अॻिते ख़ुदा जो हबीब छा थो फरमाए, ऐं अली मूंखे ख़ुदा ऐं तुंहिंजे अलावा केरु नथो सुञाणे। पहिरियां ख़ुदावंद आलम जे तारुफ़ कनि था त ख़ुदावंद आलम खे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा ऐं अली मुर्तज़ा खां अलावा केरु सम्झी केरु सुञाणे नथो सघे। वरी अॻिते पैगम्बर अकरम छा था फरमाइनि त अली मूंखे तोखां बग़ैर ऐं ख़ुदा खां बग़ैर केरु सम्झी नथो सघे केरु सुञाणे नथो सघे। वरी अॻिते मौला रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था त ऐं अली तोखे ख़ुदा खां अलावा ऐं मूंखां अलावा केरु सम्झी ऐं केरु सुञाणे नथो सघे। त हिन हदीस मां छा थो साबित थिए, इहा ख़बर थी पवे त ख़ुदावंद आलम जी हक़ीक़त खे, ख़ुदावंद आलम जी अज़लियत और अबदियत खे, ख़ुदावंद आलम जी वहदानियत खे, ख़ुदावंद आलम जे ला शरीक हुजण खे अली और मोहम्मद खां अलावा केरु नथो सम्झी सघे ऐं मोहम्मद जे रुतबे खे अलाह ऐं अली खां अलावा केरु नथो सम्झी सघे। वरी अॻिते पैगम्बर अकरम चता फरमाइनि त अली तोखे ख़ुदा खां अलावा ऐं मूं खां अलावा केरु नथो सम्झी सघे। अगरि तोखे ॼाणण वारा आहियूं त ख़ुदावंद आलम आहे ऐं मां आहियां। त नाज़िर ॾिसंदा हलूं त ही अली जंहिंजो वजूद मुबारक करे का आहे, जो असां ॾिसूं था त हदीस कुदसी में परवरदिगार आलम इहो थो फरमाए त ऐं मोहम्मद मां तुंहिंजे सदक़े में ही पूरी काइनात बणाई आहे। ऐं मोहम्मद तोखे ऐं हिन पूरी काइनात खे फ़ातिमा जे सदक़े में ठाहियो आहे। ऐं मोहम्मद तव्हांखे ऐं अली खे ऐं पूरे जहान खे मां फ़ातिमा जे सदक़े में बणायो आहे। त नाज़िर ॾिसंदा हलूं त ही पंज तने पाक जेके मोहम्मद अली फ़ातिमा हसन हुसैन जे सदक़े में जेका पूरी काइनात ठहियलु आहे, जिन्हनि जे मोहब्बत में परवरदिगार आलम दुनिया खे ठाहियो, ॿिन्हिनि जहाननि खे ठाहियो आहे। तॾहिं ॾिसूं था त जिब्राईल अलैहिस्सलाम हिकु दफ़ो पैगम्बर अकरम जे ख़िदमत में वेठल आहिनि त उन वक़्तु मौला अली अलैहिस्सलाम घर में दाख़िल थियनि था त जिब्राईल अलैहिस्सलाम एतिरा में उथी करे बीहे थो त पैगम्बर ख़ुदा रसूल ख़ुदा अलाह जो हबीब रहमत लिल आलमीन पुछे थो, ऐं जिब्राईल तो त हिते हिन ज़मीन ते अली खे पहिरें दफ़ा ॾिठो आहे, छा इन खां पहिरियां बि हिन अली खे सुञाणींदो हुए? त उन वक़्तु जिब्राईल अलैहिस्सलाम फरमाए थो, या रसूल अल्लाह 3000 साल में हिकु दफ़ो हिकिड़ो सितारो उभरंदो आहे, मां उनखे 3000 दफ़ा ॾिसी चुको आहियां। त मुंहिंजी खिलकत खे एतिरो टाइम थी चुको आहे त इहो अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम जॾहिं मुंहिंजी खिलकत थी, ख़ुदावंद आलम मूंखां सवाल पुछिया त उन वक़्तु मूंखे जवाबु न पे आया त इहो शख़्स अची करे उते मूंखे जवाबु ॾिनई त इहो हाणे मुंहिंजे साम्हूं उस्ताद थियण जो हक़ थो रखे। त नाज़रीन, जिब्राईल अलैहिस्सलाम जो उस्ताद अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम, जंहिंसां अॼोको ॾींहुं 21 रमज़ान मनसूब आहे। रवायतूं ॿुधाइनि थियूं त 19 रमज़ान अल मुबारक ते मौला अली अलैहिस्सलाम ते ज़रबत हई वई। जॾहिं मौला अली अलैहिस्सलाम खे ज़रब सां ज़ख़्मी कयो वियो त उन वक़्तु मौला हसनैन अलैहिस्सलाम ऐं मौला अली अलैहिस्सलाम जा ॿिया फ़र्ज़ंद मौला अली खे खणी करे घर पिया वञनि ऐं अहिड़ी कैफ़ियत में खणी पिया वञनि जो ॿुधाइनि था त मौला अली अलैहिस्सलाम हली न पिया सघनि त हिकु चादर विछाए करे उन चादर जे मथां मौला अली अलैहिस्सलाम खे सुम्हारे करे जॾहिं पंहिंजा फ़र्ज़ंद खणी पिया वञनि त जॾहिं अॻिते थोरो वधिया त मौला अली अलैहिस्सलाम पंहिंजे फ़र्ज़ंदनि खे इहो फ़रमायो त ऐं हसनैन मुंहिंजे असहाबनि खे सॾु कयो। जॾहिं सहाबियुनि खे सॾु कयो थो वञे त मौला अली अलैहिस्सलाम इहो था फ़रमाइनि त तव्हां मुंहिंजे घर ताईं गॾु न अचिजो, मुंहिंजी अहिड़ी हालति आहे, इहा कैफ़ियत आहे, मूंसां गॾु न अचिजो। त उते सहाबी पुछनि था त या अली तव्हांखे अहिड़ी हालति में असां छॾे ॾियूं? त उन वक़्तु मौला अली अलैहिस्सलाम इहो था फ़रमाइनि त ऐं सहाबियो, मां नथो चाहियां त उन वक़्तु जंहिं वक़्तु मुंहिंजी इन कैफ़ियत खे ॾिसी करे मुंहिंजूं धीअरूं रोअनि, ज़ैनब कुलसूम जे रोअण जो आवाज़ु तव्हांजे कननि ताईं अचे। त नाज़रीन, मौला अली अलैहिस्सलाम जेके इन हालति में जो मौला खे ज़रबत हई वई, जंहिं ज़रबत जे बारे में असां पहिरियां बयानु करे चुका आहियूं त इब्न मुलजम जेको ज़हर सां बुॾल तलवार हुयो मौला खे महराब इबादत में नमाज़ पढ़ंदे ज़ख़्मी कई। मौला अहिड़ी हालति में घर था अचनि, जॾहिं घर जे दरवाज़े ते पहुचनि था
त उन वक़्तु अमीर काइनात पंहिंजे फ़र्ज़ंदनि खे इहो था इरशाद फ़रमाइनि त ऐं हसन हुसैन मूंखे सिधो करे बीहारियो त जीअं मां पंहिंजे पेरनि सां हलंदे घर में दाख़िल थियां। त उन वक़्तु मौला हसन हुसैन पुछनि था, ॿार पुछनि था मौला अली खां, पंहिंजा फ़र्ज़ंद पुछनि था त बाबा तव्हांजी हालति ख़राबु आहे, तव्हां ज़ख़्मी आहियो, कीअं हली सघंदव? त मौला अली शेर ख़ुदा इहो था फ़रमाइनि त ऐं मुंहिंजा फ़र्ज़ंदो, मूंखे ख़बर आहे त धीअनि जी मोहबत पीउ सां केतिरी हूंदी आहे। मां पीउ जॾहिं अहिड़ी हालति में घर में दाख़िल थींदसि, जॾहिं धीअरूं मुंहिंजूं मूंखे अहिड़ी हालति में ॾिसंदियूं त उहे बर्दाश्त न करे सघंदियूं। मां चाहियां थो त मां पंहिंजे क़दमनि सां हलंदो वञा। त नाज़रीन, जॾहिं रवायतूं ॿुधाइनि त जॾहिं मौला अली अलैहिस्सलाम खे ज़रबत हई वई त उन वक़्तु मौला अली अलैहिस्सलाम कुझु जुमिला चया। मौला सजदे में सर हुयो, मौला इहे जुमिला चया, बिस्मिल्लाहि व बिल्लाहि व अना मिल्लती रसूलिल्लाहि फुस्तु व रब्बिल काबा। त नाज़रीन, मौला अली उते फ़रमाइनि था त अॼु रब्बे काबा जो कसम त मां कामयाबु थी वियो आहियां। त नाज़रीन, मौला अली अलैहिस्सलाम कॾहिं न फ़रमायो, न जंगे ख़ैबर, न जंगे खंदक, न जंगे उहदो बदर खे फ़तह कंदे फ़रमायो आहे, बल्कि पंहिंजे कामयाबी जो ऐलान तॾहिं मौला अली अलैहिस्सलाम करे थो जॾहिं मौला खे ज़रबत हई थी वञे सजदे में, जॾहिं मौला ज़ख़्मी थियनि था, जॾहिं मौला खे इन हालति में वठी था वञनि, मौला दरवाज़े ते बीही करे चवनि था त हाणे मूंखे पाण खे वञणु ॾियो, दाख़िल थियणु ॾियो घर में। मौला जॾहिं घर जो दरवाज़ो खोलनि था त साम्हूं ॾिसनि था त बीबी ज़ैनब सलाम अलैहा बीठी आहे, छो जो बीबी उन वक़्तु जनाबे जिब्राईल अलैहिस्सलाम जो इहो ऐलान ॿुधी चुकी हुई। जॾहिं मौला अली खे ज़रबत हई वई त जिब्राईल इहो ऐलान कयो हुयो त हदमत वल्लाहि अरकानुल हुदा, यानी अॼु अलाह जे समूरनि अरकाननि खे ड्राहियो वियो आहे, सभिनीनि अरकाननि खे किरायो वियो आहे, सभई जेके अलाह जा अरकान हुया, रुकन हुया, उहे टुटी विया आहिनि। त नाज़रीन, जॾहिं मौला अली अलैहिस्सलाम इन हालति में घर में दाख़िल था थियनि त मौला अली जी जेका धीउ ज़ैनब आहे, जेका पंहिंजे बाबा जी ज़ीनत आहे, पंहिंजे बाबा जी अहिड़ी कैफ़ियत, अहिड़ी हालति ॾिसी करे गिरिया थी करे। जॾहिं मौला अली अलैहिस्सलाम खे पंहिंजा फ़र्ज़ंद अची करे बिस्तर ते लेटाइनि था त मौला पंहिंजे फ़र्ज़ंदनि खे चुप था कराइनि त तव्हां न रोयो। मौला पंहिंजे फ़र्ज़ंदनि खे उते वसियतूं कनि था, उन्हनि खे रोअण खां बसि था कराइनि। पर जॾहिं मौला जी निगाह पंहिंजे धीअरनि ते पवे थी, जॾहिं बीबी ज़ैनब उमे कुलसूम ते पवे थी, जॾहिं उन्हनि खे रोईंदे ॾिसनि था त अली शेर ख़ुदा जेको फ़ातिह ख़ैबर आहे, उन अली जे अखियुनि में ॻोढ़ा था अची वञनि। उहो अली रोई करे पंहिंजे धीअरनि खे बसि थो कराए। त नाज़रीन, हीअ अली शेर ख़ुदा जेको पंहिंजे फ़र्ज़ंदनि खे रोअण खां बसि पियो कराए, पर पंहिंजे धीअरनि खे जॾहिं रोईंदो थो ॾिसे त उन वक़्तु रोई थो ॾिए। हीअ अली शेर ख़ुदा आहे, उन वक़्तु वसियतूं थो करे। कहिड़ियूं वसियत थो करे त ऐं मुंहिंजा फ़र्ज़ंदो, मुंहिंजे वसियतनि खे यादि कयो ऐं मुंहिंजूं वसियतूं ॿियनि ताईं पहुचायो। जिन्हनि ताईं मुंहिंजूं वसियतूं पहुचायूं वञनि, उन सभिनीनि ते इहो ज़रूरी आहे त मुंहिंजे वसियतनि ते अमल कनि। त नाज़रीन, ॾिसंदा हलूं त कोई बि इंसानु जॾहिं बिस्तरे मरज़ ते हूंदो आहे त उनखे कंहिं बि ॻाल्हि ॾांहुं तवजह ऐं ध्यानु नथो रहे। पर अली अलैहिस्सलाम उहा वाहिद हस्ती आहे जो जॾहिं अहिड़ी हालति में ज़ख़्मी आहिनि, सर ते ज़रब लॻल आहे ऐं बीमार आहिनि, त उन वक़्तु पंहिंजे ॿचड़नि खे वसियत कनि था। कहिड़ी वसियत कनि था? हिकिड़ी वसियत इहा था कनि त ऐं मुंहिंजा फ़र्ज़ंदो ऐं जिन्हनि ताईं मुंहिंजी इहा ॻाल्हि पहुचाई वञे, तव्हां सभिनीनि खे मां तक़वा इलाही अख़्तियार करण जो वसियत कयां थो। ऐं ॿी वसियत मां इहा थो कयां त तव्हां सभिनी पंहिंजे उमूरनि में जेको नज़्मो ज़ब्त आहे उनखे क़ाइमु कयो। त नाज़रीन, जॾहिं मौला अली अलैहिस्सलाम वसियतूं करे बसि था कनि त उन वक़्तु अली अलैहिस्सलाम इहो इरशाद था फ़रमाइनि त ऐं हसन हुसैन, तव्हां हसन मूंखे गुस्ल ॾे ऐं जॾहिं मूंखे कफ़न पहिरायो। त नाज़रीन, जॾहिं मौला अली अलैहिस्सलाम खे गुस्लो कफ़न ॾेई करे मौला अली जो जॾहिं जनाज़ो खयों थो वञे त उन वक़्तु मौला अली जॾहिं पंहिंजे वसियत में फ़रमायो हुयो त ऐं हसनैन, ऐं मुंहिंजा फ़र्ज़ंदो, जॾहिं मुंहिंजे जनाज़े खे तव्हां खणो त उन वक़्तु ॿ माण्हू ईंदा, ॿ ख़ुदावंद आलम फ़रिश्तनि खे मोकिलींदो जेके अची करे तव्हां सां गॾु मुंहिंजे जनाज़े खे खणाईंदा। हिकु हसन, ॿियो हुसैन, हिकिड़ो जिब्राईल ऐं ॿियो मीकाइल। नाज़रीन, जॾहिं मौला अली जो जनाज़ो तयारु कयो थो वञे, ताबूत में
विधो थो वञे त उन वक़्तु मौला हसन हुसैन हिकु तरफ़ खां खणनि था ताबूत खे, हिकु तरफ़ खां जिब्राइल और मीकाइल खणनि था। जॾहिं मौला अली अलैहिस्सलाम जे जनाज़े मुबारक खे खणी था वञनि, जॾहिं वापसि था अचनि त उन वक़्तु मौला हसन अलैहिस्सलाम खे कंहिं नाबीना जे रोअण जो आवाज़ थो कननि ते अचे त उन वक़्तु मौला हसन उन नाबीना जे भरिसां वञी करे वेहनि था ऐं शफ़क़त सां उन खां पुछनि था त ऐं नाबीना छो रोई रहियो आहीं? त उहो नाबीना चवे थो त हिकु मुंहिंजो अमीर हुयो जेको मूंखे अची करे, मां नाबीना हुअसि, मूंखे हिते खाराईंदो हुयो, मूंखे पीआराईंदो हुयो, मूंखे ग़िज़ा चॿारे करे खाराईंदो हुयो ऐं उहो सरपरस्त मुंहिंजो 3 ॾींहं थिया आहिनि मूं वटि नाहे आयो, ख़बर नाहे अलाए किथे आहे। त उन वक़्तु मौला हसन अलैहिस्सलाम पुछनि था त ऐं नाबीना शख़्स मूंखे ॿुधा त उन शख़्स जी कहिड़ी अलामत हुई? त उहो नाबीना शख़्स ॿुधाए थो त उन जी हिकिड़ी अलामत इहा हुई जो जॾहिं हू तस्बीह पढ़ंदो हुयो त उन जे तस्बीह पढ़ण सां गॾोगॾु ही दरो दीवार, ही पथर, ही जेके वण टिण ॿूटा आहिनि उहे गॾु उन सां गॾु तस्बीह कंदा हुया ऐं हू हिते विहंदो हुयो त मां उन खां पुछंदो हुअसि त तूं केरु आहीं? त मूंखे ईअं चवंदो हुयो त मां हिकु अहिड़ो ग़रीब आहियां जो हिकु ग़रीब सां गॾु पट ते वेठल आहियां। वरी मौला हसन पुछनि था त उनजी टी हिकिड़ी निशानी ॿुधा त उन वक़्तु नाबीन ॿुधाए थो त उनजी हिकिड़ी निशानी इहा आहे जो जहिड़ी ख़ुशबू तव्हां मां हींअर अची रही आहे अहिड़ी ख़ुशबू उन मां अची रही हुई। त उन वक़्तु मौला हसन फ़रमाइनि था त उहो ॿियो केरु न बल्कि असांजो बाबा अली हुयो जेको पहिरों इमाम हुयो, त उहो अॼु हिन दुनिया में नाहे रहियो, उनजी शहादत थी वई आहे। त उहो नाबीना जॾहिं अमीर काइनात जी शहादत जो ॿुधे थो त उन वक़्तु हू रोअण थो शुरू करे ऐं पुछे थो, चवे थो त ऐं मुंहिंजा मौला तव्हां सारी ज़िंदगी पंहिंजे आसिरे में मूंखे रखियव, मूंखे ॿारनि वांगुरु ग़िज़ा खारायव, मुंहिंजी परवरिश कयव, मूंखे पालियव, हाणे जॾहिं हिन दुनिया मां हलिया विया हो त मूंखे छॾे विया आहियो। त नाज़रीन उन वक़्तु मौला हसन अलैहिस्सलाम खे इहो इल्तिजा थो करे नाबीन त ऐं मौला मूंखे वठी वञो ऐं मुंहिंजे मौला जे क़बर ते छॾे ॾियो। त नाज़रीन जॾहिं मौला हसन हुसैन उन नाबीना खे वठी करे वञनि था त उहो नाबीना मौला अली अलैहिस्सलाम जे क़बर ते वेही करे गिरिया थो करे। अला लअनतुल्लाहि अला क़ौमि ज़ालिमीन व सयअलमुल लज़ीना ज़लमू अय्युमुन क़ल्बिन यनक़लिबून।